अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, रूबी अली जी जेका नई फिल्म अची रही आहे उन जे बारे में आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे, राइटर केरु आहे ऐं हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा। दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा ऐं वीडियो पसंदि अचे त हिनखे लाइक करणु न विसारींदा। त दोस्तो, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तो, रूबी अली जूं तव्हां काफ़ी सारियूं फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं, जीअं लाडली, अमर पारस, निघत नाज़। ऐं हाणे रूबी अली जी हिकु नई फिल्म अची रही आहे जंहिंमें सिंध जा तमामु सुठा ऐं मशहूरु एक्टर कमु करे रहिया आहिनि, जीअं त अब्बास गुल ओढाणो, रूबी अली, शमा मंगी, मुनीर सियाल, मुस्कान चांडियो। इन खां अलावा सिंध जा काफ़ी बहितरीनु अदाकार हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदासूं त हिन फिल्म जो राइटर केरु आहे ऐं डायरेक्टर केरु आहे। दोस्तो, हिन फिल्म जो राइटर आहे इरशाद जागीरानी ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर आहे रूबी अली। दोस्तो, ही फिल्म ईद जे लाइ रिकॉर्ड थी रही आहे। ही फिल्म ईद जे ॾींहुं KTN चैनल ते हलाई वेंदी। दोस्तो, उमेद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो, चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा।